बारे में खबर पई तो उनजी मां खल लाए छड़ींदुसि उनजी हितो जेकॾहिं ॻाल्हि ॿाहिरि निकिती इहो कमु हकीम ई करे सघे थो। पाशा तूं मूं मथां अचई शक थो करे। मूंखे तो ते शक न पर पूरी पक आहे। नमक वारस खान जो खाईंदो सच्चाई दिलावर खान खां कंदो हकीम मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इहा ॻाल्हि दिलावर खान खे ख़बर पई त तुंहिंजे सीने में गोली मां लाईंदुसि मां। फकीर जाए फकीर तो बिस्तर ते आखे ही कोन। ओ पक्का सायो फकीर डारो ॾेई वियो। जल्दी कर अदा जल्दी कर पोयो वञेसि मता वाट ते हुजे। अदी फकीर अलाए कहिड़ा वण वसाया हूंदा किथे किथे मां वञी रुलंदुसि किथे किथे मां वञी रुलंदुसि। खुदा जी मार पैसे फुरण जे लाइ बि असांजो घर हथे आयोसि। अन्या 2-4 ॿिया बि वठी अच। मूं त पहिरियों ई चयो पर अम्मा मने किथे पई। जे अदी कंहिंजे सलाह सवाब ते हले त बस हाणे बस सभु मोजे लाइ सियाणा थी विया आहियो। हा मां असां सभिनी खां सियाणी तूं आई बाक़ी असां त आहियूं ई चरिया। अधे लाइ सोन ठाराए टको टको करे उहो बि ॾारो ॾेई हलियो वियो निभागो इहो। राजे सर ॾे ख़ैर हुजे मां अञा धीअरी वेठी आहियां। इहो फ़कीर वेंदो काॾे? जे इहो फ़कीर मरी बि वियो न त इन फ़कीर जी क़बर खोटरे बि पंहिंजा पैसा वसूल कंदीसांसि ज़ेवर कढी ईंदीसांसि। हे छा थो सम्झे पियो त मां खैरां जदी जेॾा जा ज़ेवर खणी हलंदुसि। अदी तूं भली ज़मीन आसमान हिकु करे छॾ पर इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। वेंदो काॾे अदा काॾे वेंदो? इहो इते ई पियो रुलंदो हूंदो। 2-3 ॾींहं रुगो सब्र करे त मथां हली बीहंदासीं। इएं खंभे खणी ईंदीसांसि जेसीं ताईं सामान मां सॼो व्याज सूदो न वसूल कयोमांसि न हथ न कढंदीसांसि। कैरां जे सर ॾे ख़ैर हुजे हे ईअं मज़ाक करे हलंदो जो मिड़ई ॻाल्हि आहे। सोराब जेकॾहिं तूं पंहिंजो ख़ैर घुरी थो ॿुधाए तो छोरी खे किथे लिकायो आहे? सोराब न पाण खे तकलीफ़ में विझ न असांखे। असांजी तोसां का बि दुश्मनी न आहे। जेकॾहिं तूं छोरी जो ॾस ॾीं थो त असां तोखे आज़ाद करे छॾींदासीं। वारिस खान मूंखे मारे छॾ हाणे मूंखे मारे छॾ। इहा बि तुंहिंजी दिल जी उमेद मां पूरी थो कयां। न हाकिम खान न जेकॾहिं सोराब असांखे छोरी जो ॾस ॾे थो त पोइ सोराब सां कहिड़ी दुश्मनी? तोखे साम्हूं मथां वार कयो अथई ऐं अञा चई थो त कहिड़ी दुश्मनी? असां ॿिन्ही मां हाणे हिकु बची सघंदो या तूं या मां। ज़िद छॾ सोराब ज़िद छॾ ऐं इज़त सां असांखे छोरी जो ॾस ॾे त तूं हुनखे किथे लिकायो आहे? वारिस खान छा मूंखे एतिरो कमज़ोर सम्झो अथई जो मुंहिंजे सीने ते बंदूक रखंदे ऐं मां तोखे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि? हा सोराब हा तोखे सभु कुझु ॿुधाइणो पवंदो। न तूं पाण तकलीफ़ में अच न असांखे तकलीफ़ ॾे। तव्हांखे जेको कुझु करणो हो करे गुज़रियो हाणे मुंहिंजो वारो आहे मुंहिंजो। धमकी न ॾे सोराब ऐं सोच पंहिंजी ज़िंदगी जे बारे में सोच। घणो ई मूं सब्र कयो आहे ऐं तुंहिंजे करे ज़हर जा वॾा पी चुको आहियां। हाणे न सोराब हाणे न मूं मां का बि रहम जी उमेद न
जाए का भी रहम जी उम्मीद। वारिस खान न मूं तो में अग में उम्मीद रखी न हाणे उम्मीद रखा तो तू पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा ते हलियो वञ। हिन जिस्म में अञा तुंहिंजे ज़ुल्म बर्दाश्त करण जी सघ आहे। न सुराब न, तू हाकिम खान जी एक ढाब कोन पचाए सघंदी। ऐं नहीं करे मां तोखां आखिरी दफ़ो पुछां थो। मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी इहो ई जवाब आहे, इहो ई। छा तोखे मौत खां ख़ौफ़ नथो थिए? मौत जंहिं ॾींहुं लिखियल हूंदो उन ॾींहुं ईंदो, उन खां टिजण छाजो? वारिस खान हिन जी क़बर अॼु राति ई खुराए छॾी ऐं अहिड़ी त जॻह ते हिन खे हली दफ़न कयूं जो माइटनि खे जूं हॾियूं बि नसीब न थियनि। सोचे वठ सुराब, सोचे वठ। अॼोकी राति तोखे मोहलत आहे। जेकॾहिं छोकिरी जो ॾसु न ॾींदे त हितां बची वापसि कोन वेंदे हितां बची वापसि। मूं सोचे छॾियो आहे, तव्हां सोचे अचिजो। सोहराब न आयो? चए पियो त अॼु वापसि अची वेंदुसि। हितां त बासलामत निकिरी वियो आहे न? पके ताईं मां ऐं महमूद छॾे आयासीं। ठीकु आहे, त पोइ अॻिते ख़तरो कोन अथसि, पहुची वियो हूंदो। हुकुम कयो, जेकॾहिं कमु आहे त असां हाज़िर आहियूं। वारिस खान ॾांहुं हलणो आहे, पर पहिरीं सोहराब अचे पोइ। अहिड़ी ॻाल्हि आहे छा जलाल खान? पूरे ज़ोर सां हलबो। आख़िरी चक्कर ॻाल्हियूं करे ॾिसूं था। जे ॻाल्हियुनि में ठहनि था त ठीकु, न त हिक ॿिए खे आज़माए ॾिसंदासीं। बाबा साईं, पोइ मूंखे छो था पोइते धिकींदा अचो? तोखे बि वठी हलबो, पर पहिरीं सोहराब खे चढ़ ॾियो। सोराब जो खाल मां पाणे भरे ॾींदुसि। लाज़मी हुजे त हलो वॾा। ठीकु आहे, त पोइ अॼो कोॾी सब्र कयूं था। भली हाकिम खान ऐं वारिस खान खे कुझु सोचण जो वक़्तु बि मिले। वॾा, जेकॾहिं उन्हनि खे सोचण जो मौक़ो ॾियो था त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी सोराब खान जी खोटी असां पूरी करे वठंदासीं। बाबा साईं, मुंहिंजी सलाह वठो त अॼु ई निकिरी हलूं। हाकिम खान ऐं वारिस खान खे जेको सोचणो हूंदो उन्हनि अॼु ई सोचे छॾियो। अॼो कोॾी सब्र करण सां का क़यामत कोन थी अचे। जिते एतिरा ॾींहं सब्र कयो अथव, अॼो कोॾी बि गुज़री वेंदो। तव्हां बंदूकुनि खे तेल हणी छॾियो। जे सिधी तरह ठाह में अचनि था त ठीकु, न त आङुर टेड़ी करे गियो मूंखे बि कढण ईंदो आहे। अम्मी, बाबा ऐं अदा जो शक मुंहिंजे मथां कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। इन जे करे मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छा मां? तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे? जी अम्मी, मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? मां हिन घर खे अलविदा। न न मायरा, न। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे इन कदम खणण सां हिन हवेलीअ जे मथां कहिड़ी क़यामत ईंदी? पोइ अम्मी, मां हिन क़यामत जे ख़ौफ़ खां पंहिंजी ज़िंदगी खे आज़ाब बणाए छॾियां? न अम्मी न, मूंखे बि जीअण जो हक़ आहे। अदा ऐं बाबा जी ज़िद अॻियां मां पंहिंजी ज़िंदगी कुर्बान कोन कंदसि। मायरा, ॿार नथी। तूं ॿुधाए मां छा कयां? सबुर। घणो वक़्तु गुज़री वियो आहे सब्र कंदे। अञा बि सबुर कर। हाकिम वारो फ़ैसिलो हिकु तरफ़ो थी पवे त पोइ अलाह कंदो तोसां बि भलो थी पवंदो। न मां, हिन हवेली में मूंसां कॾहिं बि भलाई कोन थींदी। जेकॾहिं मूंखे ज़िंदगी गुज़ारणी आहे त मूंखे उन जे लाइ को कदम खणणो पवंदो। जेकॾहिं इहो कदम खई न त अञा बि वधीक सूरनि में अची वेंदी। केतिरा बि सूर ॾिसणा छो न पवनि, पर हिन हवेली में मिलंदड़ आज़ाब खां वधीक कोन हूंदा। मां पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। बसि आख़िरी तव्हां सां सलाह पे कयमि।
ॿुधाए त तूं भॻे छो? बाबा साईं ॾिसो कोन पिया धण मुड़सनि जो पियो अचे, अञा चओ था त छो भॻे? जे न भॼां हा मूंखे त टंगो टाली करे खणी वञनि हा न। तोखे कुझु बि न कंदा। जेकॾहिं अॻिते हिन जे पाछे खे ॾिसी भॻो आई न त खल पुठीअ तां लाहे छॾींदोसांइ। बाबा साईं जे पंहिंजे बचाव लाइ भॼां थो त पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थी अचे? तूं मूसा खाने जो कमदार आहीं, मूसा खाने जो। जेकॾहिं इहे खानू जे पाछे खे ॾिसी भॼंदो रहे त पोइ तूं पाण सां गॾु असांखे बि लॼाईंदे। अॼु खां पोइ उनखे ॾिसी जे भॻो आई टंगू ॿाहूं भञी हलण खां हलाक करे छॾियो। पई न ख़बर भाई, मूंखे त ख़बर पई आहे तुम्हारो सच्चो मुर्शिद अची तुझे मुंह ते दांगी घुमाए वियो आहे। सची आहे न? माई कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करी, मूं बि अधीअ खे सम्झायो, पर तोखे त ख़बर आहे कंहिंजी ॿुध ई कान, पाण खे वॾो दानाहो थी सम्झे। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे त तव्हां सभई पाण खे सियाणो सम्झंदव। बाक़ी हाणे चरी हिकिड़ी मां रही आहियां, बाक़ी दाना आयो सभु। न न तूं त वॾी दाना ई दाना। पर ॾे ख़बर इहो फ़कीर तोखे छाई छा छॼ कीअं विझी वियो? हुनजे नेरड़ ते त कोन लिखियल हो त ठॻवा। मां त मिड़ई हुनजो वेस ॾिसी भुलिजी पियसि। पर वेंदो काॾे? ॾेखारींदसि तोखे जनी, हिकिड़े ॾींहुं ॾेखारींदीसांइ त इहो पाण ई अचे त मुंहिंजे दर जा थाम मलींदो। जे मां हुनखे घर जूं सफ़ाइयूं न करायूं ऐं हिते हिनखे मां ॿुहारियूं न ॾियारायूं त मुंहिंजो नालो बि ख़ैरां नाहे। ॾिसजांइ रही मुंहिंजी गिला हुन मोए छा कई? माई तो त सम्झो त हिन धरती ते अल्लाह जो दरवेश सच्चो मुर्शिद ॿियो को पैदा ई कोन थियो हूंदो। फ़कीर जॾहिं तुंहिंजी गिला पियो करे, सच पुछी मूंखे कीड़ियूं पियूं वठनि, मूंखे तुंहिंजे लाइ ॾाढो अहसास हो, मूंखे तुंहिंजे लाइ पते थी बि तोबा हवस के दिया, हवस खयो थी वञे मूंखे, हवस खयो थी वञे। कॾहिं कॾहिं त कंहिंजो क़दुरु करणु सिख। खैरी ओ खैरी तूं हेॾा मूंखे ॾिस, हिन चमड़े खे सम्झाए छॾ, हथ मुंहिंजा ख़ारिश था कनि, भञासि न मां इहा दून, सम्झाए छॾीसि। मां तव्हां मथी ॿई टरो हितो मुंहिंजे अखे ॾाढो ठॻो गई, मुंहिंजो मगज़ ख़राब करे वियो आहे। वरी तव्हां था पिया मथो ख़राब कयो। विझाव न धूड़ मथे में। काॾे थी वञी साड़ियो थी वञी। अछो मथो अटो ख़राब कज थी वञे भाउक ॿधियूं बीठो आहे। अबे जो पुट न हुजे त जीअरे पूरा जाए। हेलो। हाँ हुकुम क्यों वॾा, हुकुम क्यों? सोराब जी जांच करे ॾे त ॻोठ पहुतो या न। वॾा इहो सोराब छा थियो सोराब खे? वॾा सोराब हिन वक़्तु मुसीबत में आहे। छा सोराब मुसीबत में आहे? हा वॾा, हाकिम खान ऐं वारिस खान हुन सां गद्दारी करे हुनखे क़ैद कयो अथनि। वारिस खान जी हा मजाल? हा वॾा, जेकॾहिं इहा थोरी बि ॻाल्हि खुली त मूंखे बि ज़िंदा कोन छॾींदा। ॾिसां त वारिस खान तुंहिंजे वार जो नालो बि कीअं थो वठे। न वॾा न, ग़लतीअ में तव्हां बि वारिस खान सां न ॻाल्हाइजो। हिन वक़्तु वारिस खान ऐं हाकिम खान जे मथां खून सवार आहे। त पोइ छा मां ईअं ई सोराब खे मुसीबत में छॾे माठ करे वेही रहंदुसि? वॾा मूं कुझु सोचियो आहे, जे हुकुम कयो त मां कुझु चवां। ॿुधाए छा सोचो थी? वॾा मां चाहियां थो त हितां सोराब खे भॼाए मां कामयाब नथो वञा। तेसिताईं इन बारे में वारिस खान वारनि सां का बि ॻाल्हि ॿोल न कजो।
छा तोखे इहो मौक़ो मिलंदो? हा वॾा, मथां जो को बि शक न आहे। मां सोराब खे आज़ाद कराए तां तरफ़ निकिरी पवंदासूं। जे चओ त मां पुलिस जो छापो हणायां। ॻोठ खां 3 मेलनि ताणी वारिस खान जा माण्हू बीठा आहिनि। उन्हनि खे जीअं बि पुलिस जी ख़बर पवंदी त सोराब खे मारे विझंदा। इन करे वॾा तव्हां का बि ग़लती न कयो, इहो सॼो कमु मूं मथां छॾियो। ठीकु आहे हकीम, जेतिरो जल्द थी सघे सोराब खे हिननि ज़ालिमनि जे चंबे मां छॾाए हिते पहुच। बाक़ी पोइ मां हिननि सां पाण ई निबड़ी वठंदुसि। ठीकु आहे। कमाल खान, हाकिम सां को राब्तो थियो या न? न बाबा साईं। फोन करे हाल हवाल वठी था? जरूरत न आहे बाबा साईं। जॾहिं बि थकियो पाण ई ॻाल्हाईंदो, पोइ असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो। ठीकु आहे, जेकॾहिं पंहिंजे मक़सद लाइ फोन करे त कोई का रिआयत न कजांसि। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो। जेकॾहिं हाकिम खान हाणे मूंसां कॾहिं ॻाल्हायो त सिधो चवंदोमांसि त या वञे वारिस खान खां मदद वठ, या पोइ हिते अची असां वटि रहो, त पोइ दिलावर खान सां असां पाण ई मुंहुं ॾेई वठंदासीं। हाकिम खान जे करे असां पंहिंजो केॾो नुक़सानु करे चुका आहियूं। पाई पाई जो हिसाब वठंदासीं बाबा साईं, पाई पाई जो। काॾे वेंदो भॼी भॼी जॾहिं साणो थींदो नेठि त असांजे रुख छणंदो न। थी सघे थो ॿिन्ही भाइरनि में ठाव थी वियो हुजे ऐं तव्हां खां पुछाई न कनि। मां पाण इहो चाहियां थो त भले हाकिम खान दिलावर खान सां ठाह करे पोइ ॿुधाईंदोसांसि त केतिरे बि सौ आहे। असांजे धण मुड़ुसनि जेको आहे वञी दिलावर खान सां ठाह कंदो, पोइ असांजे कहिड़ो मुंहुं खणी ईंदो। बाबा साईं, हिन वक़्तु हाकिम खान खे सिर जी लॻल आहे। जेकॾहिं दिलावर राज़ पोइ ॾेखारियो न त हाकिम खान कंहिंखां पुछाई कोन कंदो। अॻे पोइ हाकिम खान खे हिन ई दर ते अचिणो आहे। जेकॾहिं ठाव करे पोइ हिते आयो त पोइ असां बि हुनखे धिका ॾेई ॿाहिरि कढंदासीं। हाकिम खान अहिड़ो वाइड़ो आहे त कोन। जेकॾहिं अहिड़ी वाइड़ा कई त हिकु ई लत सां पंहिंजे हथनि खां ॿाहिरि कढी छॾींदोसांसि। हिन दुनिया में कोई भी कंहिंजो न आहे। हर को पंहिंजे मक़सद ऐं मफ़ाद ख़ातिर जिए पियो। मस सूरन मां जान छॾायमि, पर अम्मा ॿिए हंधि मुंहिंजो निकाह कराए वरी मुंहिंजी ज़िंदगी सूरन में विझे पई। अदी कहिड़ियुनि सोचुनि में घुमाई? इहो ई सोचां पई, छा मूंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो कोई बि हक़ नाहे? मुंहिंजी भेण, तोखे केरु रोकियो आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण खां? पोइ अम्मा मुंहिंजी ज़बरदस्त शादी छो थी कराइण चाहे? इन्हे में भी तुंहिंजी भलाई आहे, तुंहिंजी भलाई। हिकु आज़ाब मां मस जान छॾे आज़ाद थी आहियां। आज़ादीअ खां त अम्मा खे नफ़रत आहे, नफ़रत। नफ़रत न, अम्मा खे शक आहे, शक किथे मां ग़लत रस्ते ते न कदम रखां। पर अम्मा इहो नथी सम्झे, मां हाणे वॾी थी वई आहियां। सही या ग़लत फ़ैसिला मां हाणे करे थी सघां। सुणी, तूं भली पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण कजांइ, पर हिन वक़्तु अम्मा ज़िद ते आहे ऐं उनखे ज़िद तां हटाइणो आहे। ऐं जेकॾहिं तो का ग़लती कई न त अम्मा ज़हर पीअंदे देरि कोन कंदी। ऐं हर दफ़े असांजा भाग एॾा भला कोन हूंदा जो अम्मा खे मौत जे मुंहं मां कढी ईंदासीं। या त असांजी क़िस्मत भली हुई जो वक़्त सां अस्पताल पहुची वियासीं। अदी, तूं ई ॿुधा भला मां छा कयां? मस त मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब मां ख़तम थी आहे, वरी अम्मा मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब में थी विझण चाहे। न अदी, हाणे मां इहो बर्दाश्त न कंदसि। तूं घबराए न, मां अम्मा खे सम्झाईंदसि। हा, मां आहियां न, मां सम्झाईंदीमांसि, तूं परेशान न थी। छा ॻाल्हि आहे वॾा? ख़ैर त आहे न वॾा। बाबा साईं, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हुकुम कयो। न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे।
पर का गाल जरूर है तवा कदे भी एडा परेशान नजर कोन आया है थोड़ो शक है सुराब तरफ तक खैर है ना चयम तो सब खैर है तहां सब्र सां वेहो पर पूरी तैयारी हो जाए इशारो कया तो उडली निकरजो असां तैयार आहियूं दिलावर खान खुदा कंदो तो एड़ी बाहि लगंदी जो विसाईंदे विसाईंदे सड़ी राख जो ढेर थी वेंदो ढेर ना हाकिम खाना ना जेकॾहिं सोहराब असांखे चोरी जो ॾस ॾिए थो त पोइ सोहराब सां कहिड़ी दुश्मनी तोखे साम्हूं मथां वार कयो अथई ऐं अञा चई थो त कहिड़ी दुश्मनी असां ॿिन्ही मां हाणे हिकु बची सघंदो या तूं या मां ज़िद छॾ सोहराब ज़िद छॾ ऐं इज़त सां असांखे चोरी जो ॾस ॾे त तूं हुनखे किथे लिकायो आहे वारिस खान छा मूंखे एतिरो कमज़ोर सम्झो अथई जो मुंहिंजे सीने ते बंदूक रखंदे ऐं मां तोखे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि हा सोहराब हा तोखे सभु कुझु ॿुधाइणो पवंदो न तूं पाण तकलीफ़ में अच न असांखे तकलीफ़ ॾे तव्हांखे जेको कुझु करणो हो करे गुज़रियो हाणे मुंहिंजो वारो आहे मुंहिंजो धमकी न ॾे सोहराब ऐं सोच पंहिंजी ज़िंदगी जे बारे में सोच घणो ई मूं सब्र कयो आहे ऐं तुंहिंजे करे ज़हर जा वॾा पी चुको आहियां हाणे न सोहराब हाणे न मूं मां का बि रहम जी उम्मीद न रखिजांइ का बि रहम जी उम्मीद वारिस खान न मूं तो में अॻ में उमेद रखी न हाणे उमेद रखां थो तूं पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा ते हलियो वञ हिन जिस्म में अञा तुंहिंजे ज़ुल्म बर्दाश्त करण जी सघ आहे न सोहराब न तूं हाकिम खान जी हिकु ॾह बि कोन पचाए सघंदी ऐं इन ई करे मां तोखां आख़िरी दफ़ो पुछां थो मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी इहो ई जवाबु आहे इहो ई छा तोखे मौत खां ख़ौफ़ नथो थिए मौत जंहिं ॾींहुं लिखियलु हूंदो उन ॾींहुं ईंदो उन खां टिजण छाजो वारिस खान हिन जी क़बर अॼु राति ई खुराए छॾी ऐं अहिड़ी त जॻह ते हिनखे हली दफ़न कयूं जो माइटनि खे जूं हॾियूं बि नसीब न थियनि सोचे वठ सोहराब सोचे वठ अॼोकी राति तोखे मोहलत आहे जेकॾहिं छोकिरी जो ॾस न ॾींदे त हितां बची वापसि कोन वेंदे हितां बची वापसि मूं सोचे छॾियो आहे तव्हां सोचे अचिजो सोहराब न आयो चए पियो त अॼु वापसि अची वेंदुसि हितां त बासलामत निकिरी वियो आहे न पके ताईं मां ऐं महमूद छॾे आयासीं ठीकु आहे त पोइ अॻिते ख़तरो कोन अथसि पहुची वियो हूंदो हुकुम कयो जेकॾहिं कमु आहे त असां हाज़िर आहियूं वारिस खान ॾांहुं हलणो आहे पर पहिरीं सोहराब अचे पोइ अहिड़ी ॻाल्हि आहे छा दिलावर खान पूरे ज़ोर सां हलबो आख़िरी चक्कर ॻाल्हियूं करे ॾिसूं था जे ॻाल्हियुनि में ठहनि था त ठीकु न त हिक ॿिए खे आज़माए ॾिसंदासीं बाबा साईं पोइ मूंखे छो था पोइते धिकींदा अचो तोखे बि वठी हलबो पर पहिरीं सोहराब खे चढ़ियो
सोराब जो खाल मां पाणे भरे ॾींदुसि। लाज़मी हुजे त हलो वॾा। ठीक आहे त पोइ अॼो कोॾी सब्र कयूं था। भली हाकिम खान ऐं वारिस खान खे बारे में ख़बर पई त हुनजी मां खल लाहे छॾींदुसि, खल लाहे छॾींदुसि हुनजी। हितो जेकॾहिं ॻाल्हि ॿाहिरि निकिती इहो कमु हकीम ई करे सघे थो। पाशा तूं मूं मथां अचई शक थो करे। मूंखे तो ते शक न पर पूरी पक आहे। नमक वारिस खान जो खाईंदो, सचाई दिलावर खान खां कंदो। हकीम मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इहा ॻाल्हि दिलावर खान खे ख़बर पई त तुंहिंजे सीने में गोली मां हलाईंदुसि, मां। फकीरो डारो ॾेई वियो। जल्दी कर अदा, जल्दी कर। पोयों वञेस मता वाट ते हुजे। अदी फकीर अलाए कहिड़ा वण वसाया हूंदा, किथे किथे मां वञी रुलंदुसि, किथे किथे मां वञी रुलंदुसि। खुदा जी मार पैसे फुरण जे लाइ बि असांजो घर हथ आयोसि। अञा 2-4 ॿिया बि वठी अच। मूं त पहिरियों ई चयो पर अम्मा मने किथे पई। जे अदी कंहिंजे सलाह सवाब ते हले त बस हाणे बस सब मोजे लाइ सियाणा थी विया आहियो। हा अम्मा, कुछ सोचण जो वक्त भी मिले। पर जेकॾहिं उन्हनि खे सोचण जो मौक़ो ॾियो था त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी सोराब खान जी खोटी असां पूरी करे वठंदासीं। बाबा साईं मुंहिंजी सलाह वठो त अॼु ई निकिरी हलूं। हाकिम खान ऐं वारिस खान खे जेको सोचणो हूंदो उन्हनि अॼु ई सोचे छॾियो। अॼो कोॾी सब्र करण सां का क़यामत कोन थी अचे। जिते एतिरा ॾींहं सब्र कयो अथव अॼो कोॾी बि गुज़री वेंदो। तव्हां बंदूकुनि खे तेल हणी छॾियो। जे सिधी तरह ठाह में अचनि था त ठीक, न त आंगुर टेड़ी करे गियो मूंखे बि कढण ईंदो आहे। अम्मी, बाबा ऐं अदा जो शक मुंहिंजे मथां कॾहिं बि ख़त्म कोन थींदो। इन जे करे मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छा मां तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे? जी अम्मी, मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? मां हिन घर खे अलविदा। न न मायरा न। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे इन कदम खणण सां हिन हवेलीअ जे मथां कहिड़ी क़यामत ईंदी। पोइ अम्मी, मां हिन क़यामत जे ख़ौफ़ खां पंहिंजी ज़िंदगी खे आज़ाद बणाए छॾियां। न अम्मी न, मूंखे बि जीअण जो हक़ आहे। अदा ऐं बाबा जी ज़िद अॻियां मां पंहिंजी ज़िंदगी कुर्बान कोन कंदसि। मायरा, मायरा ॿार नथी। तूं ॿुधाए अम्मा मां छा कयां? सब्र। घणो वक़्तु गुज़री वियो आहे सब्र कंदे। अञा बि सब्र कर। हाकिम वारो फ़ैसिलो हिकु तरफ़ो थी पवे त पोइ अलाह कंदो तोसां बि भलो थी पवंदो। न अम्मा, हिन हवेली असां सभिनी खां सियाणी तूं आई, बाक़ी असां त आहियूं ई चरिया। अधे लाइ सोन ठाराए टको टको करे उहो बि ॾारो ॾेई हलियो वियो निभागो इहो। राजे सर ॾे ख़ैर हुजे। मां अञा जीअरी वेठी आहियां। इहो फ़कीर वेंदो काॾे? जे इहो फ़कीर मरी बि वियो न त इन फ़कीर जी क़बर खोटे बि पंहिंजा पैसा वसूल कंदीसांसि, ज़ेवर कढी ईंदीसांसि। हे छा थो सम्झे पियो त मां खैरां जदी जे ॾाज जा ज़ेवर खणी हलंदुसि। अदी तूं भली ज़मीन आसमान हिकु करे छॾ, पर इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। वेंदो काॾे? अदा काॾे वेंदो? इहो इते ई पियो रुलंदो हूंदो। 2-3 ॾींहं रुगो सब्र करे त मथां हली बीहंदासीं। ईअं खंभे खणी ईंदीसांसि जेसीं ताईं सामान मां सॼो व्याज सूदो न वसूल कयोमांसि न, हथ न कढंदीसांसि। कैरां जे सर ॾे ख़ैर हुजे। हे ईअं मज़ाक करे हलंदो जो मिड़ई ॻाल्हि आहे।
जेकर तू पंहिंजो ख़ैर घुरी थो ॿुधाए ॿुधाए तो छोरी खे किथे लिकायो आहे सोराब न पाण खे तकलीफ़ में विझ न असांखे असांजी तोसां का बि दुश्मनी न आहे जेकॾहिं तूं छोरी जो ॾस ॾीं थो त असां तोखे आज़ाद करे छॾींदासीं वारिस खान मूंखे मारे छॾ हाणे मूंखे मारे छॾ इहा बि तुंहिंजी दिलि जी उमेद मां पूरी थो कयां